इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन वाक़े ॾींदासीं सांगड़ खां। सांगड़ भरिसां बाखड़ो रोड ते कारे इल्ज़ाम हेठि औरत खे क़त्ल कयो वियो आहे। प्यार जो परिणो कंदड़ औरत बेनज़ीर उमराणी खे वारसनि कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर वाक़े ॾियूं पिया। सांगड़ भरिसां बाखड़ो रोड ते कारे इल्ज़ाम हेठि औरत क़त्ल थी वई आहे। प्यार जो परिणो कंदड़ औरत बेनज़ीर उमराणी खे वारसनि कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। सांगड़ भरिसां बाखड़ो रोड ते कारे इल्ज़ाम हेठि औरत क़त्ल थी वई आहे। प्यार जो परिणो कंदड़ औरत बेनज़ीर उमराणी खे वारसनि कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सांगड़ खां सांगड़ भरिसां बाखड़ो रोड ॿुधाए पियो वञे, जिते इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कारे इल्ज़ाम हेठि औरत क़त्ल थी वई आहे। प्यार जो परिणो कंदड़ औरत बेनज़ीर उमराणी खे वारसनि कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो, जंहिं ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सांगड़ खां बाखड़ो रोड ॿुधाए पियो वञे, जिते इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। औरत खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो आहे। प्यार जो परिणो कंदड़ औरत बेनज़ीर उमराणी खे वारसनि कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो आहे, जंहिं ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। सांगड़ भरिसां बाखड़ो रोड ते इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॿुधाए पियो वञे त कारे इल्ज़ाम हेठि औरत खे क़त्ल कयो वियो आहे। प्यार जो परिणो कंदड़ औरत बेनज़ीर उमराणी खे वारसनि कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सांगड़ में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अंजुम आफ्ताब सां। जी अंजुम, अपडेट कजो, इहो वाक़ियो कीअं थियो आहे? सांगड़ थाने जी हद में बाखोड़े रोड ते ॻोठ अब्दुल करीम लिगारी वटि चुको है। 2 साल अॻु में प्यार जो परिणो कंदो बेनज़ीर उमराणी जेका है मुफ़्ती बिरादरी जे नौजवान सां प्यार जो परिणो कयो। अॼु हू डिलीवरी सां हुई ऐं उनखे डिलीवरी लाइ ॻोठ खां सिविल अस्पताल सांगड़ डिलीवरी लाइ आंदो पियो वियो त सांगड़ ॿाहिरां बाखोड़े रोड ते जेको आहे सो 6 हथियार बंदल रक्षो रोके हुन औरत खे लाहे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे। इन सां 2 क़त्ल थी विया, जंहिंमें माई औरत जे जेको पेट में ॿार हो उहो बि मारिजी वियो ऐं जेका औरत हुई उहा बि मारिजी वई। इन सां 2 क़त्ल थी विया आहिनि। पुलिस जेका आहे वाक़े ते पहुची लाश करे सिविल अस्पताल आंदो आहे। पुलिस जो चवणु आहे त असीं जांच कयूं था। हिन औरत खे जेको 3 साल अॻु में जेका बेनज़ीर उमराणी हुई उहो प्यार जो परिणो कयो, उनजे करे कारे जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। जी ठीकु आहे अंजुम, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।